अरे हेॾे अंधाए नोलो किथे आहे ऐं ॿी ॻाल्हि ॿुधो हे रांझण ई पाॾो आया बसि इहे तकिड़ा ॿिया जा कुझु ॿुधायूं बि कोन न को असांखे त कोन ॿुधायूं। बाबा तव्हां खां कुझु पुछा त कई हूंदनि न। काका वसाया दबू पियो थिए त असां रांझनि खां पुछूं पिया त असांखे ठोलसा पियो वणे। तूं बात करे दे जेकर तूं सम्झाईंदे न सॼो ॾींहुं गुज़री वेंदो। मामा तूं मुंहुं ख़राब न कर, तूं मूंखे सम्झाए कोन सघंदे तॾहिं हिन खां थो पुछां। अड़े हेॾे डबा के डबू इहो मूंखे ॿुधा त केरु केरु विया आहिनि? मामा वसाया सिर्फ़ रांझनि ऐं पाॾो विया आहिनि। चवनि पिया त राति अची कोन सघंदासीं। मालिक साईं खेर करे तकिड़ा आया तकिड़ा जाओ। छा थींदो? भलाई थींदी। फिर हाणे इहा ॻाल्हि त चो तरफ़ हवा वांगुरु पखिड़िजी वेंदी। खैरी ऐं हो तूं पंहिंजी छोकिरीअ खे शहर में गुम करे अहिड़ी वाई न कढो तूं। ख़ुदा कंदो त छोकिरी ख़ैरनि सां ॻोठ पहुची वेंदी। जेकॾहिं अकेली छोकिरी ॻोठ पहुची त माण्हुनि जा मेणा त मारे विझंदा न। माण्हुनि जे मेणनि खे मुंहुं ॾेई वठंदासीं। तूं रुगो दुआ कर त ख़ैरनि सां ॻोठ पहुचे। वाट ते जेके पघड़ वेठा आहिनि उन्हनि खां न झटिजी वञे। त पोइ हाणे न्याणीअ जा भाग न्याणीअ सां असां छा था करे सघूं? खैरी असांखे त क़बर में जाइ बि कान मिलंदी हो तूं जेकॾहिं न न्याणी रुसवा थी त। बसि हाणे मालिक जे हथ में उहो कमु हलाई कंदो ऐं असांखे रुसवाईअ खां बचाईंदो। ऑफिसर तुंहिंजी महिरबानी थिए जो तूं असांजे ॻोठ थो खणी। राजन मां तव्हांखे सुबुह जो ॻोठ खणी हलंदुसि। हिन वक़्तु टाइम तमामु घणो थी वियो आहे छो त ॻोठ पहुचंदे अंधेरो थी वेंदो। पर असांखे हिन वक़्तु ॻोठ वञणु ज़रूरी आहे ऑफिसर। उहा कहिड़ी मजबूरी आहे जो तव्हां ॿई हिन वक़्तु ॻोठ वञण था चाहियो? किथे कंहिंजी फौतगी त आहे थी? मालिक साईं पनाह में रखंदो, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का ऑफिसर। उहे तव्हां ॿुधायो छो नथा त कहिड़ी मजबूरी आहे? असांजी मजबूरी कहिड़ी आहे उनखे तव्हां छॾे ॾियो, पर तव्हां जेकी मदद करणु चाहियो था त असांजी कयो। जेकॾहिं तूं मदद नथो करी त तूं जवाबु ॾे त असां ॿियो को दर वञी ताड़ियूं। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हांजी एॾी मजबूरी आहे त पोइ हींअर ई निकिरूं था। तव्हां हीअं कयो, तव्हां निकिरी ॿाहिरि दर ते बीहो त मां गाॾी कढी अचां थो। ऑफिसर तुंहिंजी न वॾी वॾी महिरबानी थींदी भाउ, महिरबानी थींदी। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।